जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था ऐं सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार कुर्बान बलोच साहब उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। बलोच साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं बि ॾिसो कुर्बान साहब, हिन वक़्तु ताईं गुज़िरियल बल्कि कुझु ॾींहंनि खां जेका पाकिस्तान जी सियासत आहे उहे हिकिड़े शख़्स जी गिरफ़्तारी जे चौगिर्द घुमे पई त उनखे गिरफ़्तार कयो वियो, पोइ उन ते तशदुद थियो, उहो कहिड़ो तशदुद थियो, उहो तशदुद कंहिं कयो, शहबाज़ गिल साहब जो ज़िक्र पिया कयूं। बाक़ी बरसाति केतिरी तबाही आंदी आहे बलूचिस्तान में, ॾखण पंजाब में या सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, या जेकॾहिं असीं उतरनि इलाइक़नि जो ज़िक्र कयूं उते ओचितो ओचितो जेके आहिनि उहे सैलाबी रेला जेके आहिनि उहे अची था वञनि, गाॾियुनि खे लोढ़े था वञनि। कंहिं पॉलिटिकल पार्टी जे एजेंडा ते उहे मामला न आहिनि। उन सां गॾोगॾु असीं ज़िक्र कयूं पिया त महांगाई जी शरह जेका अॼु शुमारियात खाते ॼाणायो आहे 43.31% ते वञी पहुती आहे, जेका पाकिस्तान जी बुलंद तरीन सतह ॿुधाई पई वञे, पर उहा कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जी एजेंडा न आहे। सो उन्हनि समूरनि मामलनि खे कीअं बि ॾिसो, इहे सभु मामला अहम आहिनि। इहे शहबाज़ गिल साहब जी गिरफ़्तारी वधीक अहम आहे, नो डाउट। उन ते जेकॾहिं तशदुद थियो आहे त उनजी पाण सपोर्ट नथा कयूं, पर उहो तशदुद या उनजी गिरफ़्तारी वधीक अहम आहे, या इहे जेके लखे माण्हू हींअर दरबदर आहिनि उहे मामला अहम आहिनि। पॉलिटिकल पार्टियुनि खे उन ते ॻाल्हाइणु खपे। जी नसीब, तव्हांजी वॾी महिरबानी। बदकिस्मती सां मुल्क में काफ़ी अरसो थियो आहे जो अवाम जी सियासत, अवाम जे मसइलनि जी सियासत, उन सां लाॻापियल जेके बि मामला आहिनि उन्हनि जी सियासत सियासतदाननि वटि, हुकुमराननि वटि, असां ऐं मां चवंदुसि बदकिस्मती सां असांजी जेका क़ौमी मीडिया आहे मुबैना तौर ते उन्हनि जी प्रायोरिटी न आहे। हाणे गुज़िरियल जेकॾहिं वेझे माज़ी में वञूं त गुज़िरियल 6 महीननि खां तक़रीबन मार्च खां वठी तव्हां ॾिसो त सभु कंहिंजी इहा कोशिशि आहे त कीअं इक़्तिदार हासिलु कजे ऐं पंहिंजे अपोज़िशन जेका बि आहे उनखे शिकस्त ॾिजे ऐं कुर्सी खे कीअं मज़बूत कजे। इहा सियासत गुज़िरियल 6 महीननि खां हले पई। उहा इमरान ख़ान जी हुकूमत जो अरसो हुजे, उहो मौजूदा इत्तेहाद जी हुकूमत जो अरसो हुजे, बाक़ी अवाम बरसातूं, बलोचिस्तान जी तबाही, सिंध में ॾखिणी सिंध, बदीन, ठट्टो, काछो ऐं सिराकी बेल्ट जी जेका तबाही आहे उहा हुकुमरान वटि, सियासी जमातनि वटि, अपोज़िशन वटि जेको इमरान ख़ान साहिबु हींअर उनजी करे थो उन्हनि जी प्रायोरिटी न आहे। इहा असांजी बदकिस्मती आहे, जंहिं सबबु इहो थींदे ॾिसण में अचे पियो त ईंदड़ ॾींहंनि में माण्हुनि जो, अवाम जो सियासत तां वेसा खजी वेंदो ऐं सियासी अॻवाननि तां वेसा खजी वेंदो। सही। अच्छा, उन सां गॾोगॾु वरी जेकॾहिं ॾिसूं त ख़ान साहब वाक़ई मां सही अथव, पॉलिटिकल पार्टियूं हूंदियूं आहिनि जेके हुकूमत ते प्रेशर विझंदियूं आहिनि त हू अवामी मामलनि ते फोकस कनि। उहे त अञा ताईं लॻा पिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजी इहा तकलीफ़ आहे त उन्हनि खे मुझे क्यों निकाला वारो राग आहे। ऐं जेको उन्हनि मीडिया जी आज़ादी जो ॼहाड़ो मल्हायो कुर्बान साहब, जेको वर्कशॉप उन्हनि कयो, उन्हनि में जेके उन्हनि शिकायतूं कयूं, गॾोगॾु इंकशाफ़ कया, उहे इंकशाफ़ ज़ाहिर सभिनी खे पहिरियों ई ख़बर हुई त उन्हनि खे कंहिं आंदो सियासत में, कंहिं उन्हनि जी तरबियत कई, कंहिं उन्हनि खे वज़ीर आज़म ठाहियो। उन्हनि सां जेके उन्हनि शिकायतूं कयूं उहे कीअं पिया ॾिसो ऐं चवनि पिया त उन्हनि जे करे हू एहतसाब जेको वारो एजेंडा उन जेका हुई उन ते अमल न करे सघिया। ऐं न्यूट्रल्स खे वरी चयो अथनि त ठीकु आहे, ग़लती थी वई, पर नज़रसानी कयो। नज़रसानी मां छा मुराद आहे, त ॿीहर ख़ान साहब खे वापसि आणिजे? नसीर, जेकॾहिं इहो मञूं था असां एज़ अ मीडिया पर्सन, एज़ अ पाकिस्तान जो शहरी, त इमरान ख़ान खे कंहिं आंदो इहो का शइ लिकल कोन्हे, पर उन खां पोइ लाॻापियल तौर ते असां इहो बि ईमानदारी सां सम्झूं था असां आम माण्हू त मौजूदा इत्तेहादी हुकूमत वारनि खे कंहिं आंदो। सही। तंहिं करे मूं इहा ई ॻाल्हि पई कई त बदकिस्मती सां जेका बि सियासी दौर आहे उहा इमरान ख़ान जी शक्ल में हुजे, इत्तेहादी हुकूमत जे शक्ल में हुजे, उहा हुकूमत जेका अवाम उन्हनि जी प्रायोरिटी न आहे रही, जंहिं सबबु ही मसाइला आहिनि। तव्हां बलूचिस्तान जे बरसातुनि जो ज़िक्र कयो, सिंध, सिराइकी बेल्ट जेका तबाही आई आहे, महांगाई आहे, छा गुज़िरियल 4 महीननि में कंहिं हिकिड़े टॉपिक ते बि कंहिं असेंबली जे फोरम ते, सेनेट जे फोरम ते, क़ौमी असेंबली जे फोरम ते तव्हां डिस्कस थींदे ॾिठो? तंहिं करे जेकॾहिं इमरान ख़ान आवाम जो नुमाइंदो न हो, उनखे कंहिं आंदो त छा जेके मौजूदा सियासी धुरियूं आहिनि या उहे बि उन्हनि खे बि आंदो वियो, या उन्हनि जी बि आवाम में हाणे उहा प्रायोरिटी न आहे रही, दिलचस्पी न आहे रही।
ऐं तंहिं करे उन्हनि खे बि पक आहे त उन्हनि खे बि आशीर्वाद मिलियल आहे, तंहिं करे उन्हनि खे बि आवाम जी परवाह कोन्हे। इहे ॿई सूरतूं बिल्कुलु आहे इन ते वधीक ॻाल्हाइणु खपे। इहा हिन मुल्क जी इन सियासत जी केॾी वॾी बदनसीबी आहे त जेकॾहिं असीं चऊं था ताक़त जो सरचश्मो अवाम आहे, पर जेकॾहिं असांखे इक़्तिदार में अचिणो आहे त पोइ कुझु ॿियनि धुरियुनि जी जेका ख़ुशनुदी आहे उहा हर पॉलिटिकल पार्टी खे हासिलु करणी पवे थी, उन्हनि खे राज़ी करे इक़्तिदार में अचिणो पवे थो। जोड़ तोड़ जी सियासत में उन्हनि इदारनि जो किरदारु अहम बणिजी वञे थो, बजाए जो पॉलिटिकल पार्टियूं अवाम सां रुजू कनि या अवाम ते उन्हनि खे एतमाद हुजे। इहा केॾी वॾी बदनसीबी आहे कुर्बान साहब। जी बिल्कुलु नसीर, इहा ई असां चऊं पिया त ही काफ़ी ही हाणे रुगो इमरान ख़ान जी हुकूमत न, उन खां अॻु में मियां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत। मियां नवाज़ शरीफ़ मूंखे छो कढियो, पानामा क्राइसिस, उन में दौर में जेका बि सियासत थी उनजो सियासी जेको माहवर हुयो उहो मियां साहब जी जमात उनजो ज़ात हुयो। जॾहिं मखलूत हुकूमत आई त उहो बयानो लुड़ी वियो, उहो दफ़न थी वियो। हाणे इमरान ख़ान जी 3 साल हुकूमत में हुनजो सॼो बयानो जेको हुयो, हाणे उहो जॾहिं उनजो इक़्तिदार खसिजी वियो त उनजो बयानो दफ़न थी वियो। त हाणे 3-4 जेके बि ही सियासी मरहला गुज़रिया तक़रीबन 14 सालनि में, उन्हनि ते तव्हां नज़र विझंदो त अवाम जो एतमाद, अवाम जी प्रायोरिटी सियासी धुरियुनि मां बदकिस्मती सां ख़तम थींदी पई वञे। ऐं सभिनि जो इहो ईमान आहे त इहो नारो त ज़रूरु आहे त अवाम सरचश्मो आहे, पर हक़ीक़ी तौर ते हुननि हू जंहिंखे ख़ुशि करणु चाहिनि था, जिन लाइ मुंहुं हलाइनि था, उहा का शइ निकल कोन्हे कंहिंखां बि। सही। ऐं नवाज़ लीग जी बि जेकॾहिं एजेंडा ॾिसूं त इक़्तिदार मिलण खां अॻु ताईं जेके नवाज़ शरीफ़ जा ख़िताब हुआ, जीअं नाला खणी करे चवंदो आहे तव्हांखे हिसाबु ॾियणो पवंदो, या मरियम नवाज़ साहिबा जेका एग्रेसिव सियासत कई पई, चयो थो वञे त उनखे मक़बूलियत बि मिली पई, पर हाणे इक़्तिदार मिलण खां पोइ नवाज़ लीग जी मक़बूलियत बि घटी आहे ऐं जंहिं पंहिंजी एजेंडा खां हू हटिया आहिनि त उन्हनि जो ग्राफ घटि थियो आहे। सो अव्हां उन राय सां मुतफ़िक़ आहियो या अव्हां कीअं था ॾिसो? बिल्कुलु, जेका बि सियासी धुर अवाम जी प्रायोरिटी, अवाम जी ख़्वाहिश तहत जेको बयान तव्हां हथु खणंदी सियासी जमात, उहा नुक़सान में वेंदी। उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शिकल में हुजे, नून लीग जे शिकल में हुजे, PTI जे शिकल में हुजे, अवाम बाशऊर थी चुको आहे। ऐं ही सॼी ग्लोबल मीडिया जो दुनिया आहे, उन में का बि शइ हाणे लिखे कोन थी त केरु कंहिंजे लाइ कमु थो करे, केरु कंहिंजे लाइ कमु नथो करे। सही। अच्छा, आख़िर में बलोच साहब अव्हां खां सम्झणु चाहींदासीं, चयो त पाकिस्तान में नो डाउट सीक्रेट एक्ट बि कुझु आहे, पर जेके ॻाल्हियूं ख़ान साहब सां जेकॾहिं बंदि कमरे में थियूं उहे अची उहो पब्लिक करे थो। जीअं गुज़िरियल ॾींहुं सेमिनार में हुननि ॿुधायो त कहिड़ो इदारो मुबैना जेका करप्शन आहे पीपल्स पार्टी जी या नवाज़ लीग जी, उनजा फाइल खणी अची उन्हनि खे ॾींदो, उहो सरेआम सभिनी खे ॿुधाइनि पिया। उन खां पहिरियां हुननि ॿुधायो त आर्मी चीफ उन्हनि खे रोकींदो रहियो, तव्हां फज़लुर रहमान खे डीज़ल न चओ लेकिन आउं चवंदुसि, माना बंदि कमरे जूं ॻाल्हियूं अची पब्लिक में करणु। उन खां पोइ उन्हनि चयो त न्यूट्रल्स हुनखे इलेक्शन कमीशन जे सरबराह जो नालो ॾिनो, हू त हुनखे सुञाणींदा बि न हुआ, मतिलबु कीअं डिक्टेशन बि वठंदा रहिया। त कीअं था सम्झो त हीअ सभु ॻाल्हियूं इक़्तिदार खां ॿाहिरि अचण खां पोइ जेको माण्हू पब्लिक करे थो, इन फ्यूचर उन ते इहे इदारा ट्रस्ट करे सघनि था, या ही ट्रस्ट जेको माण्हू आहे रहियो आहे? नसीर, उहे इदारा कंहिं बि सियासतदान ते ट्रस्ट छो कनि? जी ठीकु आहे, वॾो सुवाल इहो आहे त सियासत अवामी हिकिड़ी रांदि आहे, अवामी खेल आहे, अवाम जो एतमाद हुजणु घुरिजे सियासी जमात ते या अवाम जो उन सियासी जमात ते। ॿियनि इदारनि जो हिकिड़ो पंहिंजो आइनी रोल आहे, उहो किरदार उन्हनि खे उन माना पंहिंजे माहवर में, पंहिंजे दायरे में करणु घुरिजे। तंहिं करे जेकॾहिं तव्हां उन दायरे मां निकिरो था, ही जेका बि तव्हां कहाणी ॿुधाई, ही उन जो नतीजो आहे त तव्हां पंहिंजो जेका ट्रैक छॾियो था, ऐं उन ट्रैक छॾण जे करे अहिड़ा ई नतीजा निकिरंदा आहिनि जेके हाणे निकिरनि पिया। ऐं हाणे बि हू उन्हनि खे ई त अपील कनि पिया था न, ग़लती ते नज़रसानी कयो। नज़रसानी मां मुराद छा आहे? त माना उन्हनि सां जेको कुझु थियो सर, तंहिं करे चवां पियो न, इहा का जेकॾहिं इहा इमरान ख़ान इहा शइ चए थो त पोइ सियासी जेके बि आइनी इदारा आहिनि उनजे मफ़ाद में कोन्हे। जेकॾहिं इहो नथो चए, उन ते तनक़ीद करे थो, त पोइ बि जेके आइनी स्टेक होल्डर्स आहिनि रियासत जा, उन्हनि जे फ़ाइदे में इहा शइ न आहे। तंहिं करे सभिनि खे हिकिड़ो पंहिंजी जेका बि रेड लाइन आहे उहा कढणी पवंदी, ऐं उन खां पोइ ई शयूं आहिस्ते आहिस्ते सुठियूं बहितर थियणु लॻंदियूं। ऐं गॾोगॾु मुख़्तसिर इहा बि शिकायत ख़ान साहब कई, यकीनन मां ख़िताब तफ़सीलन ॿुधो हूंदो, उन्हनि चयो त इस्टेब्लिशमेंट तमामु घणी पावरफुल आहे, जेकॾहिं उहा चाहे हा त उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका अदम एतमाद जी रिथ आई पई उनखे नाकाम करे सघी पई। मतिलबु उनखे पाण ते, पॉलिटिकल पार्टियुनि ते, इतिहादियुनि ते भरोसो कोन हो, पर शिकायत इहा आहे त इस्टेब्लिशमेंट जेकॾहिं चाहे हा, मतिलबु हुन न चाहियो, त असांजूं पार्टियूं सॼो डिपेंड उन ते थियूं कनि।
नसीर असांजी कहिड़ी सियासी जमात आहे जंहिंखे इस्टेब्लिशमेंट ते एतमाद नाहे, ताक़त ते उनजो एतबार नाहे। को हिकिड़ी जमात जो नालो वठो त पोइ उन ते ॻाल्हायूं भला। सही, त मतिलबु इहा सियासत असांजी चौगिर्द इन ताईं थी घुमे ऐं ॻाल्हि पाण ते था कुटायूं फिरे पई ऐं इहो ई जेको मामिलो आहे उन जे करे रियासत खे नुक़सानु पहुचो थिए, रियासती इदारनि खे, आइनी इदारनि खे ऐं सियासी जमातनि खे, सभिनि खे एज़ अ होल नुक़सानु पहुचे पियो। छो त ताक़त जो जेको माहवर आहे उहो अवाम खां चेंज थी वियो आहे ऐं सियासी जमातनि उनखे तस्लीम करे वरितो आहे। ठीकु आहे बलोच साहब, तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं इहो जेको महवर चेंज थियो आहे इहो कंहिं बि रीति हिन मुल्क जे लाइ, ख़ासि तौर ते जमहूरियत जे लाइ ऐं सियासत जे लाइ बहितर न आहे त जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उहे वोटर्स ते, सपोर्टर्स ते, आम माण्हुनि ते डिपेंड करण बदिरां जेकॾहिं इदारनि ते डिपेंड थियूं कनि, उहे इदारा उन्हनि खे इक़्तिदार में आणींदा त पोइ ज़ाहिर आहे उहे इदारा उन्हनि खे इक़्तिदार मां कढण में बि देरि कोन था कनि, जंहिंजी हिकिड़ी डिघी तारीख़ आहे। सो पॉलिटिकल पार्टियुनि खे इहो यादि रखणु खपे त रुॻो मंशूर में इहो लिखणु काफ़ी न आहे त हू आवाम खे सभु कुझु सम्झनि था, पर अमली तौर ते बि उन ते उनखे कमु करिणो पवंदो, फोकस करिणो पवंदो, पंहिंजी हिमायत वञी करे माण्हुनि में वधाइणी पवंदी। ऐं ख़ासि तौर ते हीअ जेके मौक़िया आहिनि, जॾहिं बि के आफ़तूं अचनि, ज़लज़ला अचनि, ॿोॾूं अचनि, जॾहिं माण्हू बेयारो मददगार हुजनि, सो उन्हनि जी मदद करणु खपे। इन्हनि माण्हुनि ते उन्हनि जी मदद करणु को उन्हनि ते उहो अहसान कोन हूंदो, पर इहे वक़्त जे हुकुमराननि जो हिकिड़ो फ़र्ज़ु थिए थो त हू पंहिंजनि माण्हुनि जी वञी सपोर्ट कनि। ऐं चवणी बि इहा आहे त ॿ अहिड़ा मरहला हूंदा आहिनि, उन्हनि मौक़नि ते जेकॾहिं केरु अव्हांजी सपोर्ट करे थो त उन्हनि खे सॼी ज़िंदगी माण्हू विसारे न सघंदो आहे। हिकिड़ो ख़ुशी जे मौक़े ते जेको अव्हां सां गॾु हुजे, ॿियो जॾहिं अव्हां कंहिं तकलीफ़ में हुजो ऐं जेकॾहिं केरु अव्हांजी मदद करे थो त उनखे माण्हू कॾहिं बि विसारे न आहे सघंदो। सो नो डाउट हींअर बलोचिस्तान जा माण्हू हुजनि, पंजाब जा माण्हू हुजनि, सिंध जा माण्हू हुजनि, उहे तमामु घणियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि पिया, ख़ासि तौर ते बरसातुनि ऐं ॿोॾि जे करे। सो हर पॉलिटिकल पार्टी जो इहो फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजी जेका हींअर सियासत आहे इक़्तिदार वारी या हिक ॿिए जी ॼूंडापट वारी, उनखे छॾे करे जेके पंहिंजनि माण्हुनि ते फोकस कंदा त माण्हुनि जो बि उन्हनि ते वेसाह वधंदो ऐं इहे ई माण्हू आहिनि, इहे ई वोटर आहिनि जेके अॻिते अची उन्हनि खे इक़्तिदार ताईं पुॼाइनि था। अॼु जो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे, असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।